चाचीअ त मूंखे नौकरियाणी करे छॾियो आहे। मुंहिंजा केॾा खाबा त मां शादी करे हीअं थींदमि। हाणे ॾिस पाण टेकी वेठी आहे ऐं मूंखां थी भाॼियूं कराए। दिलि त चए थी ॾेॾर कल्ह पकड़े उहे रद खारायां असां रंधो ॾेॾर मूंखे बि खणी वञनि। हाणे भाॼी कंदमि पोइ वरी चवंदी चांहि ॾे, वरी चवंदी हे ॾे, वरी चवंदी हे ॾे। फाथी आहिनि कुराड़ीअ मां बि मां। कुराड़ो माण्हू न सही चवंदा आहिनि 60 साल खां पोइ ख़तम आहे, पर असांजूं कुराड़ियूं ख़तम न थी थियनि, असांखे ख़तम करे छॾियो अथनि। हाणे कंहिंखे लॻंदो त मां 15 सालनि या 18 सालनि जी छोकिरी आहियां, अहिड़ो मूंखे हिन माईअ करे छॾियो आहे। भाॼी वरी चवंदी मानी पचाए, अॼु त नथी पचायांसि मानी, चवंदी मांसि ॿाहिरां घुराए मानी। हेॾो मुंहिंजो हुस्न, वरी मां हिते भोरची खाननि में सड़ा, वरी थांव धोराईंदी हिते त ॾिस ढिग थांवनि जा करे वई आहे। खाइण पीअण बसि ॼण मासी तोखे ख़बर ई त मां कमु न आहियां कंदी त पोइ न वेठे न मूंखे वञासी अॼु सतसुरी ॿुधायांसि अॼु जेको मोह जेको बचो। ही हसी जिंदगी गुजरी वही, ख्वाब हो या हवा का खबर ही न पई। ही हसी जिंदगी मार पैसे वही अलाए काॾे बुख मरी वयसि, कुओ नची पेट में धुन ॿारी आ, वही अलाए काॾे। चाची त कहिड़ो इंसाफ़ आ, मां हुते बोरची खाने में सड़ा थी, एडो मेकअप कया मुंहिंजो रिझी गया, तू हिते वेठी गाना थी ॻाई, इहो सी जिंदगी के गुज़री वई, तू अलाए कॾहिं गुज़ारे वेंदे त मुंहिंजी जान छुटंदी। पाड़का पट जई हाँ रुगो बस मुखे पिट, मुखे तावीज़ कराए त चाची मरे, तॾहिं त मुखे मथे में सूर तो रहे सदाई। छो मां मरां, मां जो मरां त पोइ खाईंदीअ छा? ये मां हा न अचां थी वञा थी ड्यूटी थी कयां हाँ त तोखे 4 पैसा मिलन था, अड़ी टुकुर सुठो में छो थी तू ज़हर विझे पांजे में। जे तावीज़ुनि में एॾो असर हुजे न त पहिरीं त तोरे छोरे खे विझां त उन जे कंट्रोल में कयां, जॾहिं उहो मोह कंट्रोल में नथो थिए त तूं काॾा थी ॾिए। अॼु ॾींहं खां पोइ मंझंदि जी भाॼी मां न कंदी मैं, सुबुह जी कंदी मैं ऐं इहो राति जी। हे जो हुस्न ख़राब थी वञे मुंहिंजो। अॼुकल्ह ॾेखारनि था त जेके छोरियूं क्रीमूं थियूं हणनि उहे चुल्हे ते न बीहनि, उस में बि न निकिरनि, चमड़ी ख़राब थी वञे। हाणे ये चमड़ी आ गोह जड़ी चमड़ी आ जेका ये खड़ियों खराब थींदी, 50 त क्रीम आणनी ते मैं फरमाश ते 4 अखर पढ़ी हाँ रोज परचूं थी छोकरे के लिखी दे, छल न थी ॾिसे का क्रीम कंहिं पाड़े वारी वटि, मांखे इहा खपे, मांखे इहा खपे, न छॾियो थी कोन जे खीसे में रुपयो को 5 रुपया, रोज जेब कतरू पैदा थी न तू रड़ियूं पियो करे रात बि त मामा 500 रखिया तो खयां, 500 तो रखिया 500 अल्लाह माफ़ी दे, मां कॾहिं न चोरी कई थमा न, असां चोरीअ के ॾिठो ई न आहे त कभी कीअं आहे इहे कम। हाणे मां मुंहं ते चवंदमि त हणंदी पादर पर पुट कंहिंखे चईंदमि, ये कम ई ॿियनि माण्हुनि जा आहिनि। हिते त इहो आहे न सच ॻाल्हाए त माण्हू पादर था हणनि, कूड़ बसि ॻाल्हाए त माण्हू वणे थो। पाड़े में वञी गिला कंदी मुंहिंजी न न मां जे क्रीमूं हणाए थी न पाड़े वारी चवनि थियूं हलो भाई हुनजी नुंहुं तजला थी ॾे। छो न नेकी कंदियूं, मां पाण ई तजला ॾींदी आहियां, सम्झनि थियूं त गुला जी नुंहुं त ख़ुशि हूंदी न सदाई, मां त ख़ुशी रही आहियां सॼी ज़िंदगी। छो अज़ाब घर में विधो थी, छो बधड़क विधो थी, हाणे को टुकुर ॾे त बुख लॻी आहे त मां वञा होॾे, वञिणो आहे मूंखे चाहे पार्टी आहे। चाची हाणे तू बि थोड़ी मॉडर्न थी, कराचीअ में थी रही, मानी न खाईंदा आहिनि माण्हू पिज़्ज़ा बर्गर, इहो थोड़ी मॉडर्न थी, तू त ॻोठा लाड़काणे वारो सिस्टम में तांदो आहे, चाहे हुजे ड्रगड़ी हुजे आला हुजनि या तुंहिंजी नेरनि, हाणे ये तुंहिंजी उमिरि आहे एॾो कुझु खाइण जी। मां ये पिज़्ज़ा गीज़ा ऐं ये जेके बर्गर थी मांखे न खपनि, मांखे चांवरनि जो चिलड़ो विझी ॾे नरम त मां खावां, मांखे अॻ में ई ॾंदनि में सूर आहे, अलाए छा करे छॾी का पाड़ पटिजई, मुंहिंजी अहिड़ी ॿटरी मज़बूत हुई। वॾी ॿटरी मज़बूत अथई, मां कई कणक जी मानी, सम्झी, चांवरनि जी मां कान कंदी मैं, मूंखे हथ में सूर,
अलाए कहिड़ो कैल्शियम ई ख़तम थी वियो आहे तो में कैल्शियम वधंदो तो वञे मुंह में आहे कान जेको ज़री पुरज़ी आहे उहा ख़तम कंदीअ छा मां पंहिंजी नौकरियाणी का हथ करे मानी आहे करण वारी बाक़ी मां खाण कान था इहे नाटक पुॼनी चाची मां जे खानदान जी आहे न उते कुता बि स्कूल पढ़ण वेंदा आहिनि जाई थी चए ॾिसां पई कल्ह त तव्हांजे पाड़े में पेकनि जे में गुलर खे थेलो कछ में हो पुछोमांसि काॾे थो वञे चए तोहारीअ नुंहं जो क्लास फेलो आहे अड़ी हया कर अहिड़ा कूड़ घटि त न अॻे ई तव्हांजे कूड़नि में अची त मां तोखे वतो मुंह में हया अथई ॾाढो हया अथई पर हाणे मां न बेज़ार थी वई आहियां रोज़ रोज़ बटा लुखाई अलाए कंहिं गोश्त ॾिनो अथव अलाए किथे कुतो मोहंदो मां त इहा बूटी बि न खाईंदी मैं अड़ी मूंखे इहो सिकंदर गोश्त ॾिनो चई ख़ैरात कई आहे वॾनि जी त किलो गोश्त जो मासी खयूं वञ सिकंदर हा तॾहिं सिकंदर पाण वटे तो पना मेड़ी तो हिन के तो दावत उखाराए को नथो पना मेड़े घर अहिड़ो लॻो पियो अथसि ॿार ई लॻी पई आहे वई मान खे रात ते इहो किलो गोश्त जो ॾिने मिड़े तो के ॾिसी नाटक कंदो आहे त मन का परणाए मूंखे मजीद खे बि परणाए न नवीद खे बि परणाए हा परणाईंदी मान अञा हो अकील आहे मथे फिरियो उहो परणाईंदसि ऐं अञा हो सिकंदर चए थो मूंखे बि परणाए वठी ॾे का कुंवार सुठी उनखे बि परणाईंदसि छो न परणाईंदसि 4 पैसा ॾींदा त परणाईंदसि न हाणे त हुन वेचारो ॾिसे थी त ख़ुशीअ में मापे ई नथो पोतरो ई पियो अथव ओॾामेसि मजीद जो मजीद वठी ई नथो ॾे झुठ कई अथसि झुठ कोन कई अथमांसि मालिकीअ सां थियो हाणे कुझु आहे मूंखे इन छोरे ते बड़ियूं आहिनि अॻे मुंहिंजी सेटिंग ख़राब कई अई सिकंदर हा छो हाणे सेटिंग ख़राब कई ज़ाहिरात तोखे चवंदो न हक़ सच त चवंदो ई न भला पाड़े में चइबो आहे न पोइ हाणे हिनखे छो न परणाईंदसि हिन कहिड़ो ॾोह कयो अॻे ॿियो छिते काती वेचारी उहा गुज़ारे वई वरी ॿी बि अहिड़ी परणायासि हाणे सुठी परणाईंदीमांसि हाणे मूंखे लोलो ॾे त मां खाई ऐं मां वञा चाची उमिरि ई तुंहिंजी न आहे मां चाची थी तव्हां मासी तो निकितो वञे पुफी तो निकितो वञे अलाए कहिड़ा तावीज़ आहिनि मूं ते मां वञा थी वञ मूंखे मानी ॾे होटल वारे नंबर ॾिनो तंदूरीअ वारे पठाण ये पुराणी तू मानी न कजाए जेडी मतलब बस हुकुम कर नानन जा टड़का लगा पिया पठाण पे चाहिए तंदूर वारो वञी भञास थी तंदूर बि उन जो दून बि मानी पचाए ॾिया जल्दी वञ मानी त कान मिलंदई मां वञे थी पठाण ॾे कल चोई 2 बजे अचजे त 10 नान ॾींदो मां वञे थी उन ॾे मां जेका मूंखे चङाई मिली मूंखे ख़बर आहे अचे पुट मुंहिंजो अचे त मां तोखे ॾिसां थी चङी तरह नान खाईंदी मुंहुं अथसि नान जहिड़ो आहे चपाती जेतिरी ऐं नान चल पे बीह तोखे सिधो कयां थी मां